तह कौम अरब जो अज़ाब डिठो। जह कौम कई नाफरमानिया तह कौम अरब जो अज़ाब डिठो। सावा भी सुकन एवज़ व्यासड़ी, सावा भी सुकन एवज़ व्यासड़ी। जिन शाम सहर मेहराब डिठो। जह कौम कई नाफरमानिया तह कौम अरब जो अज़ाब डिठो। जह कौम कई नाफरमानिया तह कौम अरब जो अज़ाब डिठो। सावा भी सुकन एवज़ व्यासड़ी। जिन शाम सहर मेहराब डिठो। जह कौम कई नाफरमानिया तह कौम अरब जो अज़ाब डिठो। सावा न कॾहिं सड़ंदा आहिनि, सावा न कॾहिं सड़ंदा आहिनि। हक़ जेसी पया चवंदा आहिनि। सावा न कॾहिं बि सड़ंदा आहिनि। हक़ जेसी पया चवंदा आहिनि। जिन हक़ चवण खां की बायो, जिन हक़ चवण खां की बायो। तिन पंहिंजो हशर ख़राब डिठो। सावा भी सुकन एवज़ व्यासड़ी। जिन शाम सहर मेहराब डिठो। जंहिं कौम कई नाफरमानिया तंहिं कौम अरब जो अज़ाब डिठो। रब पाक जे, रब पाक जे हुक्म सां मींहुं मुठो। रब पाक जे हुक्म सां मींहुं मुठो। रब पाक जे हुक्म सां मींहुं वसियो। के साल न पर कुझु ॾींहं वसियो। रब पाक जे हुक्म सां मींहुं वसियो। के साल न पर कुझु ॾींहं वसियो। बरसात जे कतरनि मां झट में मुंहुं थींदे ख़ुदि से लाभ डिठो। बरसात जे कतरनि मां झट में मुंहुं थींदे ख़ुदि से लाभ डिठो। सावा भी सुकन एवज़ व्यासड़ी। जिन शाम सहर मेहराब डिठो। जंहिं कौम कई नाफरमानिया तंहिं कौम अरब जो अज़ाब डिठो। किथ बचड़ा बुख ते तड़पन पिया, किथ बचड़ा बुख ते तड़पन पिया। के बीण रकम अनु विकणन पिया। किथ बचड़ा बुख ते तड़पन पिया। के बीण रकम अनु विकणन पिया। दौरान अज़ाब ई माण्हुनि खे फुर लुटल हो बेताब डिठो। दौरान अज़ाब ई माण्हुनि खे फुर लुटल हो बेताब डिठो। सावा भी सुकन एवज़ व्यासड़ी। जिन शाम सहर मेहराब डिठो। जंहिं कौम कई नाफरमानिया तंहिं कौम अरब जो अज़ाब डिठो। माण्हुनि ते अज़ाब जो पियो न असर, माण्हुनि ते अज़ाब जो थियो न असर। पई नाफरमानी हले अक्सर। माण्हुनि ते अज़ाब जो थियो न असर। पई नाफरमानी हले अक्सर। महसूस थो थिए हिन कौम हुयो, महसूस थो थिए हिन कौम हुयो। ॼण निंड में कोई ख्वाब डिठो। महसूस थो थिए हिन कौम हुयो। ॼण निंड में कोई ख्वाब डिठो। सावा भी सुकन एवज़ व्यासड़ी। जिन शाम सहर मेहराब डिठो। जंहिं कौम कई नाफरमानिया तंहिं कौम अरब जो अज़ाब डिठो। अहमद तो खुदा खां पनाह घुरे, अहमद तो खुदा खां पनाह घुरे। शल उम्मत ते रब बाज करे।
न त रब जी बेपरवाही आ कहीं जो भी नकार सवाब ॾिठो न त रब जी बेपरवाही आ कहीं जो भी नकार सवाब ॾिठो सावा भी सुकन एवज व्यासड़ी जिन शाम सहर मेहराब ॾिठो जंहिं कौम कई ना फरमानी आ तंहिं कौम अरब जो अज़ाब ॾिठो। माशाअल्लाह ही हुया अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब। मां पंहिंजे मुर्शिद हज़रत साईं सिराज अहमद शाह साहब जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि त हू कुर्सी ते अचनि। इंशाअल्लाह ईमान अफरोज़ साईं जो बयान थींदो। असांजा तमाम अकाबिर ऐं उलमा मौजूद आहिनि। जर्नैल जमीयत हज़रत अल्लामा तारिक महमूद सुमरो साहब पहुची विया आहिनि। स्टेज ते हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब मौजूद आहे। साईं जे हुकुम मुताबिक़ साईं जन खां अॻु में